नवदेरो में बरसात दौरान घर जी भित किरण सबब 12 वरनि जो नींगर जहांज़ेब आरबाणी दॿिजी वियो। नींगर के किरियल भित जे ढेर मां करे वारिस अस्पताल खणाया विया त डॉक्टर्स संदसि फौत थियण जी तस्दीक कई। अव्हांखे ॿुधायूं पिया, नवदेरो मां बरसात दौरान घर जी भित किरण सबब 12 वरनि जो नींगर जहांज़ेब आरबाणी दॿिजी वियो। नींगर के मलबे हेठां कढे वारिस अस्पताल खणाया विया त डॉक्टर्स संदसि फौत थियण जी तस्दीक कई। नवदेरो में बरसात दौरान घर जी भित किरण सबब 12 वरनि जो नींगर जहांज़ेब आरबाणी दॿिजी वियो। नूर मोहम्मद सुमरो खां हिन जा तफ़सील मालूम कयूं था। जी नूर मोहम्मद सुमरो, कहिड़ा तफ़सील आहिनि? नवदेरो जे पीरकोट पाड़े में भित किरण सबब 12 वरनि जो नींगर जहांज़ेब आरबाणी भित हेठां दॿिजी बेहोश थी वियो, जंहिंखे वारिस बेहोशिया जी हालत में नवदेरो अस्पताल खणाया आया, जिते डॉक्टर फौत थियण जी तस्दीक कई। फौती नींगर जो लाश ज़रूरी कार्रवाई बैदि वारिस लाश घर खणाया आया। मासूम नींगर जो लाश घर पहुचण ते रोजराड़ो मची वियो। अस्पताल में मौजूद मासूम नींगर जे चाचे निसार आरबाणीअ ॿुधायो त जहांज़ेब घर अंदरि रांदि खेॾी रहियो त ओचितो घर जी भित मथां किरी पई, जंहिं करे हू फौत थी वियो आहे। जी महिरबानी अव्हांजी नूर मोहम्मद सुमरो तफ़सील ॾियण लाइ।